सूबो देरो भरिसां ॻोठ वज़ीर हुसैन ॼामड़ो जो रहवासी पुलिस एहलकार ख़ादिम हुसैन ॼामड़ो इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद में धाड़ियल बेगुमरी जे हमले में शहीद थी वियो। शहीद थियल एहलकार इकोनॉमिक ज़ोन ख़ैरपुर ते ड्यूटी कंदो हो। शहीद पुलिस हवलदार ख़ादिम हुसैन ॼामड़ो जी निमाज़ी जनाज़ा सूबो देरो भरिसां ॻोठ मुड में पीर सदक शाह कब्रिस्तान में अदा कई वई, जिते पुलिस दस्तन शहीद के गार्ड ऑफ ऑनर ॾिनो। निमाज़ी जनाज़ा में ASP गम्बट नोमान जफर, DSP सोबोदेरो अब्दुल वाहिद खोसो, DSP हेडक्वार्टर सैफुल्ला फुलपोटो, PPUC हाजी मोहम्मद ताहिर खेड़ो जो चेयरमैन अब्दुल हई खेड़ो, मौलवी सिराज मेमण समेत वॾी तादाद में पुलिस अमलदारनि, शहरियुनि, सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। इन मौके ते पुलिस हेडक्वार्टर जे चाक चौबंद दस्ते शहीद के सलामी ॾिनी। शहीद के पीर सतकल्ला शाह कब्रिस्तान में सुपुर्द ख़ाक कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।